जय श्री झूलेलाल। मां मोहन कुंदनदास सोनी, संतियागो चिली, साउथ अमेरिका मां। ओरिजिनल बड़ौदा गुजरात मां आहियां। ऐं लास्ट ईयर असां हिकु सिंधी समाज जी फिल्म ठाही आहे जंहिंजो नालो आहे वरदान 2, जंहिंजा डायरेक्टर आहिनि श्री नरेश उदानी ऐं प्रोड्यूसर आहिनि दिव्या उदानी, ऐं मां उन्हनि सां गॾु को प्रोड्यूसर आहियां। ऐं हिकु ॿी ॻाल्हि, असांखे हीअ सिंधी फीचर फिल्म वरदान 2 खे रिलीज़ कराइण में ॿिनि मुंहिंजे दोस्तनि जो वॾो सहयोग रहियो आहे, जेके आहिनि श्री चंद्र प्रकाश खेतानी जी ऐं ॿिया आहिनि असांजा तरुण मेठवानी जी KBC ग्रुप मां। असां हीअ फिल्म ठाही आहे, असांजे मन में श्रद्धा आहे, सिंधियत लाइ प्यार आहे। असीं चाहियूं था त असांजी सिंधियत अॻियां वधे ऐं असांजे फ्यूचर वारी पीढ़ी सिंधी ॿोली ॻाल्हाए, ॿुधे ऐं सम्झे। ऐं उन वास्ते असां हीअ फिल्म ठाही आहे। ऐं इन फिल्म जो उद्देश्य इहो आहे त न्याणियूं ॿ कुल ताड़ीनि थियूं, हिकिड़ो पेको घरु, ॿियो साहुरो घरु। त कीअं न्याणियूं शादी खां पोइ साहुरे घरु कीअं तकलीफ़ूं ॾिसनि थियूं ऐं कीअं उनखे फेस कनि थियूं, उहो सॼो तव्हां हिन में ॾिसंदा त तव्हांखे ख़बर पवंदी भई न्याणियुनि खे कीअं संस्कार सेखारिजनि ऐं कहिड़ा संस्कार सेखारिजनि। ऐं हीअ फिल्म असीं हलायूं था हिन संडे ते 1 अक्टूबर ते गोल्चा सिनेमा में सुबुह जो 9 खां 12 बजे ताईं। त मुंहिंजी सभिनी न्याती पंचायती भाउरनि भेनरुनि खे निमाणी वेनिती आहे त महिरबानी करे हीअ फिल्म ज़रूरु ॾिसणु अचिजो ऐं पंहिंजनि भाउरनि भेनरुनि खे, पंहिंजनि माइटनि खे, पंहिंजनि परिवारनि खे, सुञातलनि खे सभिनी खे रिक्वेस्ट कजो, प्लीज़ हीअ फिल्म ज़रूरु ॾिसिजो। जय श्री झूलेलाल। जय झूलेलाल। मां अविनाश मेंगानी हिकिड़ी सिंधी पिक्चर खे प्रमोट करणु थो चाहियां जंहिंजो नालो आहे वरदान 2। उनखे प्रमोट करण जा 3 वॾा रीज़न इहे आहिनि। फर्स्ट ऑफ ऑल, उहो मुंहिंजो दोस्त ठाही आहे मोहन सोनी। ॿियो, सिंधियत खे वधारो मिले। टियों, जेका पारिवारिक स्थितियूं आहिनि असांजूं अॼु सिंधियुनि जूं, असांजी धीअरुनि जूं, शादीअ खां पोइ उन्हनि खे कहिड़ी समस्याऊं थियूं अचनि, उन जे बारे में ॿुधायो आहे। इन करे मां तव्हां सभिनी भाउरनि खे अपील थो कयां कि हीअ पिक्चर ज़रूरु ॾिसनि, छोकी हीअ पिक्चर तव्हांखे गोल्चा सिनेमा में ॾेखारी वेंदी 1 अक्टूबर ऐं उन खां पोइ 8 अक्टूबर। त तव्हां वधीक सां वधीक संख्या में अची करे हिन पिक्चर खे ॾिसो। जय झूलेलाल।